नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत खिपरो पारां अदब ॿोली ऐं मौजूदा शाइरी जी सिरे हेठि लेक्चर प्रोग्राम थियो, जंहिंमें लेखकनि, शाइरनि ऐं अदीब दोस्तनि माण्हुनि शिरकत कई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी रिपोर्ट में। सिंधी अदबी संगत शाख खिपरो पारां अदब ॿोली ऐं मौजूदा शाइरी जे उनवान हेठि लेक्चर प्रोग्राम थियो, जंहिंमें नाले वारे लेखक राम ओड लेक्चर ॾिनो। उन मौक़े ते वॾे तइदाद में अदब दोस्त माण्हुनि शिरकत कई। दोस्तनि कयो आहे सिंधी अदबी संगत जे दोस्तनि ऐं अवामी तहरीक जा जेके कारकुन आहिनि उन्हनि ॾाढो सुठे अंदाज़ में ॿोली अदब ऐं शाइरी ते ॻाल्हि ॿोल रखी आहे ऐं उन में काफ़ी दोस्त शामिलु थिया आहिनि। ऐं सम्झां थो त अहिड़ा प्रोग्राम सिंध जे हर इलाइक़े में थियणु घुरिजनि, हर शहर में, नंढे तोड़े वॾे शहर में थियणु घुरिजनि। ख़ासि तौर ते उहे इलाइक़ा जिते माण्हू में ॿोली जे बारे में अदब आहे, सकाफ़त आहे, जिन ते घटि बहस मुबाहिसो थिए थो, त असां जॾहिं बहस कंदासीं उन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, या असां पंहिंजो जेको रवैयो पंहिंजी मादिरी ॿोली आहे, या असांजी माहौल जी ॿोली आहे, या असांजो अदब आहे, या असांजो जेको लोक कल्चर आहे, या उनजो हुसन आहे, उनजे उजागर करण लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। ऐं असां सभिनी खे उन्हनि प्रोग्रामनि में घटि शमूलियत करणु घुरिजे, कुझु पेर भरे उन्हनि में वञणु घुरिजे, त जीअं असां हिकिड़ो ॿोली जो असां चाहियूं था त असांजी ॿोली जेका आहे उहा हयात रहे, उन जा गीत ऐं नगमा ॻाइजनि, उन में शाइरी गज़ल नगमा लिखजनि, उन जे अंदरि कहाणियूं ऐं अफ़साना लिखजनि। असां इन ई सॼे थीम ते अॼु गुफ़्तगू कई आहे ऐं ॾाढो स्वाभाविक ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम थियो, जंहिं ते दोस्तनि जेको आहे हिकिड़ा सुवाल कया ऐं सम्झां थो त जेसिताईं असां अक़ली बुनियादनि ते ऐं तमामु जेको आहे सुठे तरीक़े सां जेकॾहिं इन्हनि शयुनि सां निभाव कंदा रहंदासीं ऐं पंहिंजी कमिटमेंट सां, सचाई सां ऐं फ़राख़ दिली सां अहिड़ा प्रोग्राम कंदासीं, त असांखे तमामु बहितरीनु जेको आहे पंहिंजी ॿोली जे अंदरि पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजो जेको लोक आर्ट आहे उन में सुठो कंट्रीब्यूट करे सघंदासीं। असां कोशिशि कई त हिते जे खिपरो जे सुलझियल दोस्तनि ऐं नौजवाननि खे गॾु कयूं ऐं उन्हनि खे ख़ासि तौर ते सिंधी ॿोली ऐं अदब ऐं शाइरी जे बाबति उन्हनि खे जेका आहे आगाही ॾियूं, छाकाणि त सिंध जो नौजवान हींअर जीअं टेक्नोलॉजी आई आहे, व्हाट्सएप या फेसबुक, उन में एॾो चुटियो पियो आहे जो हू किताब नथो पढ़े। ऐं असांजी कोशिशि आहे त असां अहिड़ा लेक्चर कराए उन्हनि खे, उन्हनि जा ज़हन जेके आहिनि उहे डाइवर्ट कयूं त एटलीस्ट हू किताब पढ़नि ऐं सिंधी ॿोली खे सम्झनि, सिंधी शाइरी खे सम्झनि, अदब खे सम्झनि, त जीअं उन्हनि जी ज़हनी नशोनुमा थिए ऐं उन्हनि जा एटीट्यूड बिहेवियर्स जेके आहिनि फ़र्द खां हटी करे इज्तमाही ऐं क़ौमी अवामी सतह जा थी। अवामी तहरीक खिपरो जे तरफ़ां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि हुई, लेक्चर प्रोग्राम थियणु खपनि, छो त इन्हनि सां माण्हुनि जी शऊर जी आबियारी थींदी आहे, इन्हनि में माण्हू सिखंदो आहे। सिंध में बदकिस्मती सां इहो चइजे त इहे वर्कशॉप लेक्चर जॾहिं बंदि थिया आहिनि, उन खां पोइ माण्हू शऊर जे ज़ीरो ते अची पहुता आहिनि। हीउ प्रोग्राम हिकिड़ो पैगाम हो सभिनी सिंध जे नौजवाननि खे ऐं शऊर रखंदड़ माण्हुनि खे ऐं खिपरो वासियुनि खे, त अचो त का ॾियो ॿारिजे शऊर जो, उन में असांखे तव्हां सभिनी जे साथ जी ज़रूरत आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम बि आहिनि जेके माण्हुनि जी ज़हन जी आबियारी कनि था ऐं अॻिते हली उहे किरदारु बणिजनि था। अदब, शाइरी, ॿोली ऐं सकाफ़त जे हवाले सां असांजो राम साईं लेक्चरर हुयो, तमामु सुठो प्रोग्राम थियो। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, अहिड़ा प्रोग्राम सुजागी जे हवाले सां अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं शऊर माण्हुनि खे ॾियणु खपे। ॿोली ठेठ ॿोली सम्झाइणु खपे। हीअ लतीफ़ जूं सीटूं, अयाज़ जूं सीटूं, या बुखारी जूं सीटूं, हीअ तमामु असां लेक्चरर मां मुतमिन थियासीं। तमामु सुठो प्रोग्राम थियो। असांजी अॻियां कोशिशि इहा थींदी त अहिड़ा प्रोग्राम हर महीने ते कराए। अदब ऐं जेको सकाफ़त जो प्रोग्राम थियो, इहो प्रोग्राम थियणु खपनि ऐं ज़बरदस्त आहिनि प्रोग्राम। इहे जेके मुल्क जी तरक़ी कनि था, इहे लेक्चर प्रोग्राम जेके आहिनि उहो वॾो हिकिड़ो सहारो आहे। हिन जेको आवाम खे जेको ग़रीब माण्हू, आउं चवां थो त हीअ वॾे पैमाने ते थियणु खपनि, जो ग़रीब हारी आहे, मज़दूर तबिको, उहो बि हिननि मां कोई सिखे। ॿोली, अदब ऐं जेको सो असां मौजूदा शाइरी ते माना हुन असांखे ॿुधायो त ॿोली बि जेका तरक़ी करे पई असांजी, माना ॿोलियूं काफ़ी बि आहिनि जेके दुनिया जे अंदरि, ऐं उनखां पोइ अदब में घणो कमु थियो आहे, सिंधी अदब जेके चऊं असीं, ऐं शाइरी में बि घणो कमु जेको सो थिए पियो। अञा ताईं शाइर सुठी शाइरी कनि पिया, उनजे करे इन टिनी शयुनि जे बारे में असांखे ॼाण तमामु घणी ॾिनी। ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जंहिंजे करे माण्हुनि में शऊर वधंदो ऐं असीं तरक़ी करे सघूं। लेक्चर ॿुधंदड़नि जो चवण त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। हिन सां नौजवाननि जी अदब, ॿोली ऐं शाइरी बाबति ज़हनी आबियारी थींदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।